साथियों, मां आहियां एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो। मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अव्हां सां मुखातिब। साथियों, अॻे दौर में ईअं थींदो हुयो त जॾहिं बि असां कंहिंसां मिटी माइटी करण जो सोचींदा हुआसीं, ॻाल्हियूं अॻिते वधाईंदा हुआसीं, त पहिरीं उन जे नसुल खे ॾिसंदा हुआसीं त उहो नसुली तौर ते केतिरो मोहतरम आहे। पोइ जॾहिं असां मुतमइन थींदा हुआसीं त हिन जो नसुल, हिन जा आबा ॾाॾा बाअख़लाक़ हुया, सुठा इंसान हुया, इंसानियत जी अहमियत ऐं सोचुनि सां हुननि जो रिश्तो भरपूर ऐं मालामाल हूंदो हुयो। उन खां पोइ असां उन सां रिश्तो कंदा हुआसीं। पर मोहतरम साथियो, अॼुकल्ह ईअं थी वियो आहे त असां इहो कोन था ॾिसूं त हीउ माण्हू नसुली आहे या बदनसुल आहे। नसुली माण्हू मां कॾहिं ख़ता न थींदी ऐं बदनसुल माण्हू मां कॾहिं वफ़ा न थींदी। इहा पुराणी चवणी आहे असांजी, पुराणनि वक़्तनि खां वठी करे। हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हूंदो हुयो ज़ाहिद, सिंध यूनिवर्सिटी में मूं सां गॾु पढ़ंदो हुयो। ॿियो हूंदो आबिद। ज़ाहिद पंहिंजी धीउ जो रिश्तो जंहिं जाइ ते कयो त इहो कोन ॾिठईं त हुननि वटि जो ख़ानदानी पस मंज़र छा आहे, केतिरा हू इंसान दोस्त आहिनि, हुननि जो कहिड़ो बहितरु नसुल आहे। हुन ॾिठो त हुननि जो घरु सुठो आहे, हुननि वटि गाॾी चङी आहे, हुननि वटि ज़मीन आहे, हुननि जा छोकिरा कंहिं जाइ ते पढ़नि था पिया, हुननि वटि माल मिल्कियत आहे। इहो ॾिसी करे उन पंहिंजी धीउ जो रिश्तो उन्हनि खे ॾेई छॾियो, फ़क़ति इन जे करे त हू मालदार हुया। उन जी जाइ ते ॿिए दोस्त जॾहिं रिश्ते करण जी सोच रखी ज़हन में ऐं उन वटि खां को माण्हू रिश्तो घुरण आयो त पहिरियों त हुन ॻोल्हा कई, उन जे ॻोठ ताईं पहुतो, मिटनि माइटनि खां पुछियईं, ओड़े पाड़े वारनि खां पुछियईं, उन जे नसुल जी जाच कई त हू कहिड़े नसुल जो माण्हू आहे। जॾहिं 100% हू मुतमइन थियो त हुन जो नसुल जेको आहे उहो शानदार क़िस्म जो आहे, आला किरदार जा मालिक आहिनि, त उहो छोकिरो हलाईंदो रक्षा चिंची हुयो। उन वटि न ज़मीन न घरु, मसवाड़ जे घर में रहंदड़ हुयो, पर हुन पंहिंजी मासूम ख़ूबसूरत न्याणी उन रक्षा चिंची ड्राइवर जे सां रिश्तो करे निकाह करे उनखे ॾिनी। मुंहिंजा साईं, कंहिंजी मिल्कियत असांखे कोन्हे कमी दी। असां जंहिं जाइ ते रिश्तो ॾींदा आहियूं त उन जी गाॾी असांखे कमु कोन ईंदी आहे, उन जी शॉपिंग मॉल असांखे कमु कोन ईंदो आहे, उन जो आइस फैक्ट्री असांखे कमु कोन ईंदी आहे, उन जो राइस मिल असांखे कमु कोन ईंदी आहे, उन जो बैंक बैलेंस असांखे कमु कोन ईंदो आहे। उहो माण्हू असांखे कमु ईंदो आहे त उहो माण्हू केतिरे अख़लाक़ जो मालिक आहे। जंहिं जाइ ते हुन अमीर ॾिसी करे ॾेई छॾी, उन वटि हुयो त सुठो घरु, एयर कंडीशनूं बि हुयूं, खाइण जे लाइ सुठो ताम बि हुया, हुन वटि जेको खाइणु चाहींदा खाईंदा हुया। पर उन जी धीउ जेका आई उहा वॾनि अज़ाबनि में, सुबुह जो बि अज़ाबु, शाम जो बि अज़ाबु, सस जो अज़ाबु, सहुरे जो अज़ाबु, निणानुनि जो अज़ाबु, ॾेरनि जो अज़ाबु। जेको ईंदो हुयो उन जी तज़लील कंदो हुयो ऐं तोहीन कंदो हुयो। उहा अक्सर करे रोंदी रहंदी हुई ऐं चवंदी हुई त अबे दौलत ॾिसी करे, बंगला ॾिसी करे मुंहिंजो रिश्तो करे छॾियो, पर इहो न ॾिठईं त जिन माण्हुनि खे मुंहिंजो रिश्तो ॾिए थो त उहे कहिड़े क्लास जा ऐं कहिड़ी सोच जा माण्हू आहिनि। कॾहिं कॾहिं उन छोकिरी जे मुड़ुस खे जॾहिं कावड़ ईंदी हुई न त उन छोकिरी पंहिंजी ज़ाल जे पीउ खे माउ खे गारियूं ॾींदो ऐं ख़राबु लफ़्ज़नि सां उनखे यादि कंदो। पर हुन ग़रीब चिंची रक्षा ड्राइवर खे जंहिं पंहिंजो रिश्तो ॾिनो,
उहो मसवाड़ जे घर में रहंदो हुयो, पर जॾहिं शाम जो मोटंदो हो न त कॾहिं 20 रुपए जा ज़रदालू, 20 रुपए जा आलू बुखार, 20 रुपए जा कॾहिं फारवा, त कॾहिं 20 रुपए जा संबोसा, त कॾहिं 20 रुपए जा पकोड़ा, त कॾहिं कॾहिं मुङेरा, उहे वठी घर में ईंदो हुयो। ऐं ज़ाल जी अखियूं जॾहिं उन मुड़ुस ते पवंदियूं हुयूं ऐं मुड़ुस जूं अखियूं जॾहिं ज़ाल ते पवंदियूं हुयूं त उहे ठरी पवंदियूं हुयूं। हीअ जॾहिं पंहिंजी घरवारी खे वठी ससु सहुरे जे घर वेंदो हुयो त हिन वटि कॾहिं कॾहिं चिंकी जे तेल जे लाइ बि हिन वटि पैसा कोन हूंदा हुया त उन्हनि खे कीअं उते ज़ाल खे घर पहुचाए ऐं उन सां पीउ माउ सां मुलाक़ात कराए। पर जॾहिं हीअ उते वेंदो हुयो न त उन पंहिंजे सालनि जे पेरांदी में वेहंदो हुयो, ससु सहुरे जे पेरांदी में वेहंदो हुयो ऐं उन्हनि जी एॾी इज़त कंदो हुयो जो सोचींदो हुयो त मुंहिंजे लाइ सभु कुझु हीअ आहिनि। ऐं जॾहिं साला या ससु सहुरो हिन जे घर में ईंदा हुआ न, हीअ चवंदो हुयो त मुंहिंजे लाइ पीर मुर्शिद आया। पीर मुर्शिद बि एतिरी अहमियत जो हामिल कोन हूंदो आहे जेतिरी हिननि जी इज़त कंदो हो। मुंहिंजे अॼु हिन प्रोग्राम करण जो ऐं यूट्यूब ते तव्हांखे मैसेज ॾियण जो इहो मक़सदु आहे त जॾहिं बि तव्हां पंहिंजे नियाणियुनि जा रिश्ता करियो न त दौलत खे नज़र में न रखिजो, बंगले महल माड़ी खे नज़र में न रखिजो। बंगुलनि में सुकून कोन्हे, गाॾियुनि में सुकून कोन्हे। मुड़ुसु केतिरी इज़त हुजे, मुड़ुसु केतिरो प्यारु हुजे, उन में तमामु घणो सुकून आहे। नियाणी कुझु बि कोन थी असां वटि खां घुरे, जंहिं बि जाइ ते उनखे असां ॾियूं था उहा आमना सदक न करे, उहा उनखे क़बूल करे थी छॾे, पर उनखां राय पुछणु घुरिजे त फलाणी जाइ ते अमड़ मुंहिंजी धीउ, मुंहिंजी भेण, असां तुंहिंजो रिश्तो फलाणी जाइ ते कयूं था, इहो तोखे क़बूल आहे। जेकॾहिं उहा एतिजाज करे, इनकार करे त उनखे न ॾियणु घुरिजे। जेकॾहिं इक़रार करे त असां पंहिंजे उन बचे जो, भेण जो, भाइटी जो, धीउ जो उन जाइ ते रिश्तो करियूं त उन में असां ऐं तव्हां नसुल ऐं बेनसुले जे विच में तमीज़ करे सघंदासीं। उन जे करे मुंहिंजी हीअ ॻाल्हि जेकॾहिं तव्हांखे सम्झ में अचे त ज़रूरु शेयर कजो, सब्सक्राइब कजो ऐं दोस्तनि ताईं वधि में वधि हीअ ॻाल्हि मुंहिंजी पहुचाइजो त पैसा ॾिसी करे पंहिंजे बचनि जे ज़िंदगियुनि जे मुक़दर जा फ़ैसिला न कजो। उन माण्हू खे ॾिसिजो त उहो माण्हू केतिरो सुठो आहे। महिरबानी साथियो।